अस्सलाम वालेकुम नाज़रीन। MW न्यूज़ में फलीकार चौथा अॼु ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं। मिसनरी जे तारीख़ी क़ब्रिस्तान अब्दुल्ला फ़कीर में बकरी चरण लॻियूं। कुता त पेरी पैर मती करण लॻा, मगर ये धनार सम्झ हूंदे बि बकरियूं क़ब्रिस्तान में चारीनि था। बकरियूं चरण जे करे क़ब्रुनि जे मथां लिखियल नालनि वारे सिरनि ते बकरियूं पेशाब ऐं गंदगी कनि थियूं ऐं हिननि धनाननि खे को बि अहसास कोन्हे। क़ब्रिस्तान जी बेहरमती थियण ते हितां जी अवाम भी ख़ामोश आहे। असां ज़िले टंडोला जे DC ऐं औक़ाफ़ खाते तमाम अमलदारनि खे गुज़ारिश कंदा थी त हिन क़ब्रिस्तान खे चौदीवारी ॾियारे बेहरमती थियण खां बचायो वञे। ईंदड़ ब्रेकिंग न्यूज़ ताईं असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।